Hi friends, I am Hasib Kanyo here from GHSS Khatri Mirpurkhas. Saying you warm welcome and let me clear. This is English Book 9, page number 50. Here there is a reading text, Chasing Dreams. Let's read it with Sindhi Translation. Chasing Dreams, Khwabanji Gola. Chamil entered the courtyard in front of the shabby mud house, walked lazily and collapsed on a charpai in the middle of the yard under the cool moonlit sky. जमील पंहिंजे कखां कचे घर जे अङण में दाख़िल थियो ऐं चंड जी थधी रोशनीअ में अङण जे विच ते पियल खटोले ते लेटी पियो सुस्तीअ मां बेसत थी. Looking at Chamil, his father kept his cup of tea on the table and dragged his charpai close to him and asked, "What's the matter, son? You seem upset." जमील ॾांहुं निहारींदे संदसि पीउ चांहि जो कोप मेज़ ते रखियो ऐं पंहिंजी खट खे बि हिन ॾांहुं रेड़ियईं ऐं पुछियईं, छा ॻाल्हि आहे पुटु, परेशान थो ॾिसिजांइ तूं? No father, everything is fine. न बाबा, सभु कुझु ठीकु आहे. You don't seem okay. न तूं ठीकु त नथो ॾिसिजांइ. Let's have dinner, then we will talk about it. अच त हाणे राति जी मानी खाऊं था ऐं पोइ पाड़े ते ॻाल्हाईंदासीं. Chamil's mother and Aunt Sadori, an old family friend, came out of the kitchen with a tray of food and a jug full of water. Chamil जी माउ ऐं मासी सदोरी, जेका हुननि जी पुराणी वास्तेदार आहे, उहे रंधिणे मां निकितियूं. उन्हनि वटि खाधे जो ट्रे हो ऐं पाणीअ जो भरियल जग हो. His sister Sarah and brother Khalid picked the table and brought it close to the charpai. हिन जी भेण सारा ऐं भाउ ख़ालिद बि मेज़ खे खट ॾांहुं रेड़ियो. Everybody sat around the table and started eating. सभई मेज़ जी चौधारी वेठा ऐं मानी खाइण लॻा. Chamil did not move, पर जमील न उथियो. उहो उते ई सुतल रहियो, लेटियल. His father asked him to get up and have dinner. हुन जे पीउ हुन खे उथण जो ऐं मानी खाइण जो चयो. Reluctantly, he caught up and started eating. हू रुकजी नेठि उथियो ऐं मानी खाइण लॻो. Everybody noticed that Jamil was upset. हर कंहिं महसूस कयो त जमील परेशान हो. They cast sidelong looks at him while eating but did not say anything. मानी खाईंदे उहे सभु तुरची निगाहुनि सां हिन ॾांहुं रखी ॾिसंदा रहिया, पर कंहिं कुझु न ॻाल्हायो. As soon as they had finished eating and the dishes had been taken away to the kitchen, his mother asked, "Has your result been announced, Jamil? What grade did you get?" जी उन्हनि मानी खाई छॾी ऐं रंधिणे ॾे थांव बि खणिजी विया त हुन जी माउ पुछियो, जमील, इम्तिहान जा नतीजा आया? तो कहिड़ो ग्रेड हासिल कयो? In a sad tone, he informed everyone that he had achieved a good grade. हुन उदास लहजे में सभिनी खे ॿुधायो त हुन खे ग्रेड सुठो मिलियो आहे. So why are you sad? Has Sarah passed? asked his father. पोइ तूं छो परेशान आहीं? छा सारा पास थी आहे? हुन जे पीउ पुछियो. Yes, in fact, Sarah has got more marks than me. हा, सारा त मूंखां वधीक मार्कूं खयूं आहिनि. Why didn't you tell me before? I was so worried, Sarah complained. सारा शिकायत कंदे चयो, पोइ तो मूंखे अॻु में छो न ॿुधायो? आउं त परेशान हुअसि. Sorry, Sarah. I was preoccupied with my own thoughts about the future. सारा माफ़ कजांइ, आउं त अॻु में ई पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में ॾाढो परेशान हुअसि. उन्हनि जी ॻणितियूं मूंखे वरायूं वेठियूं हुयूं. You see, you don't have to worry about your career the same way that I do. तूं त सम्झी थी त तोखे तुंहिंजे मुस्तक़बिल जी एतिरी ॻणिती न हूंदी जहिड़े नमूने सां असांखे हूंदी आहे, मूंखे.
What do you mean? Khalid interrupted. Khalid विच में ॻाल्हाईंदे चयो, छा मतिलबु आहे तुंहिंजो? She is a girl. हीअ छोकिरी आहे. She doesn't have to worry about supporting her family. हिन खे को पंहिंजे ख़ानदान खे सपोर्ट थोरी करिणो आहे. उन जी हिन खे ॻणती न आहे. उन जी कहिड़ो हिन खे मदद करणी आहे. Only men have to worry about earning for their families, Jamil commented. जमील ॻाल्हाईंदे चयो, सिर्फ़ु मर्द ई त हूंदा आहिनि जेके जिन खे पंहिंजे घर वारनि जे लाइ कमाइणो पवंदो आहे. उन्हनि खे ई कमाइण जी ॻणती हूंदी आहे. Come on, Jamil, we don't get education only for earning money. छॾ यार जमील, पाण तालीम रुगो पैसे कमाइण जे लाइ त हासिलु न कंदा आहियूं न. We do it for improving ourselves and both males and females need it equally. पाण त पंहिंजा लक्षण सुधारण जे लाइ बि इहा हासिलु कंदा आहियूं ऐं इन जी ज़रूरत त मर्दनि तोड़े औरतुनि सभिनी खे बराबरि आहे. Our Prophet sallallahu alaihi wasallam has said that seeking knowledge is obligatory for every male and female. Khalid explained. Khalid चयो, ऐं पाण सॻोरनि त फरमायो आहे त इल्मु हासिलु करणु हर मुसलमान मर्द तोड़े औरत ते फ़र्ज़ु आहे. Jamil felt ashamed. जमील खे शर्मिंदगी महसूस थी. You are right, I agree with you. हाँ तूं सही आहीं, आउं तोसां मुतफ़िक़ आहियां. I still don't understand why you are so worried, commented father. मुंहिंजे पीउ बि चयो, मूंखे त अञा ताईं सम्झ में नथो अचे त तूं परेशान छो आहीं. Father, there is no college in our village or any other village around us. बाबा, पंहिंजे ॻोठ में या पंहिंजे आसपास जे ॻोठनि में बि को कॉलेज कोन्हे. The only college where I can go is 50 miles away in the city. सिर्फ़ु हिकिड़ो ई कॉलेज जेको शहर में आहे जेको मूंखे वेझो आहे ऐं उते वञी सघां थो, उहो बि पाण खां 50 माइल परे आहे. It seems impossible that I can continue my studies, although I had dreamed that I would become a doctor and open a hospital here for the villagers, as they cannot afford to go to the city hospital. मूंखे त लॻे थो त आउं पंहिंजी पढ़ाई मुकमल न करे सघंदुसि. थोरे जो मुंहिंजो ख़्वाबु हो त आउं पढ़ी लिखी डॉक्टर थियां ऐं हिते ॻोठाणनि जे लाइ अस्पताल खोलियां जो उहे शहर जी अस्पताल ताईं वञी नथा सघनि. Remember how Uncle Sarmal died last year only because he could not be taken to the hospital on time, Jamil said. Jamil चयो, यादि करियो, गुज़िरियल साल चाचो सरमत कीअं न गुज़ारे वियो. सिर्फ़ु उन खे पाण जेको आहे सो वक़्त ते अस्पताल न खणी सघियासीं उन जे करे. His mother quoted Sindhi couplet, which meant, where there is a will, there is a way. Distances are to be covered. उन जी माउ हिकु सिंधी चवणी उचारी जंहिंजो मतिलबु हो त जेकॾहिं हिमत हुजे त पोइ रस्तो निकिरी थो पवे. मुफ़ासिला त हूंदा ई मुकमल करण जे लाइ आहिनि, पूरा करण जे लाइ. ग़ालिबन हुन जी माउ चयो हूंदो त नियत साफ़ मंज़िल आसान. हा, she then said, उन खां पोइ हुन चयो, we can ask Allah बचायो to take you to the city in his horse cart. पोइ हुन चयो त पाण जेको आहे सो अलाह बचाए खे चई था सघूं त उहो पंहिंजे इन टांगे ते तोखे वठी वेंदो शहर. पर हाणे हिते हिकिड़ी खिल जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त 50 माइल जेको आहे सो परे आहे शहर ऐं उहो वरी टांगे ते वठी वेंदो आहे. ख़ैर हलूं था पाण अॻिते. Aunt Saduri, who had been listening to the whole conversation, said, मासी सतोरी जंहिं इहा समूरी ॻाल्हि ॿोल ॿुधी पए तंहिं चयो, I have a suggestion. मुंहिंजी हिकिड़ी सलाह आहे. You people have done so much for me. I think now it's my turn to return the favor. तव्हां मुंहिंजे लाइ तमामु घणो कयो आहे. हाणे वक़्तु आहे त कुझु आऊं तव्हांजे लाइ कयां. Jamil and Sarah can easily come and live with me in the city and study in the college.
जमील ऐं सारा उहे मूं वटि रही था सघनि शहर में ऐं आसानी सां कॉलेज में पढ़ाई करे था सघनि. Really? Can I really go and study in the city? Sarah explained. वाकई छा आऊं वाकई हली थी सघां शहर ऐं पढ़ी थी सघां? सारा पूरे तजस्सुस सां हैरानी मां वराणी. Jamil can go, but Sarah should stay here and help her mother, said father. पीउ चयो जमील त वञी सघे थो पर सारा खे घर में रहणु घुरिजे, पंहिंजी माउ जी मदद करणु घुरिजे. Sarah quickly wiped the tear that had rolled down her cheek. सारा पंहिंजे गल तां ॻरियल ॻोढ़ो यकदमि उघी वरितो. She didn't want her father to know her feelings. हुन नथे चाहियो त हुन जे जज़्बात जी संदसि पीउ खे ख़बर पवे. However, Khalid noticed her emotions and said, बहरहाल ख़ालिद हुन जे एहसासनि खे सम्झी वरितो ऐं हुन चयो, Father, don't worry about the expenses. बाबा, पैसनि जे बारे में ख़र्च खां न घबरायो. Let both of them go. छॾियो त ॿई वञनि. There's a big medical college as well in our city. असांजे शहर में हिकिड़ो वॾो मेडिकल कॉलेज बि आहे. Later, both of you can easily continue your studies there and fulfill your dreams. त पोइ उते तव्हां ॿई ॼणा रही सघो था ऐं पंहिंजी पढ़ाई जारी रखी सघो था ऐं पंहिंजा ख़्वाब पूरा करे सघो था. Continued Aunt Sadori addressing Jamil and Sarah. जमील ऐं सारा सां ॻाल्हाईंदे मासी सदोरी चयो, Wow, I will also be a doctor and work at Jamil's hospital. Wonderful. वाह, मां बि डॉक्टराणी थींदसि ऐं पोइ जमील सां गॾु अस्पताल ते कमु कंदसि. वाह वाह. हिते जेको आहे सो अॻिते लिखियलु कोन्हे पर हुजणु घुरिजे सेड सारा. इहो सारा चयो. इहो जुमिलो कंहिं चयो? सारा चयो. हलो अॻिते हलूं था. In spite of his worries about managing finances for both of them, father smiled. हुननि जे तोड़े जो हुन वटि हुन जे पीउ खे उन्हनि ॿिन्हीअ जे ख़र्च खे क़ाबू करण जे लाइ संभालण जे लाइ जी हुनखे ॻणती हुई पर उन जे बावजूदि बि हुन जो पीउ मुरकी पियो. Soon both of them went to the city with Aunt Sadori. पोइ जल्द ई उहे मासी सदोरीअ सां गॾु ॿई ॼणा शहर विया. Living in the city, attending college and then the medical college was not a bed of roses. शहर में रहणु, कॉलेज वञणु ऐं पोइ वरी मेडिकल कॉलेज, इहा का गुलनि जी सेज न हुई. Both siblings had to work extremely hard to pass all the exams in the first go. ॿिन्ही भेण भाइरनि खे इम्तिहान पहिरीं धक में पास करण जे लाइ सख़्तु महिनत करणी हुई. They could not afford to fail in any subject. उहे कंहिं बि सब्जेक्ट में फेल थियण जी हुननि वटि गुंजाइश न हुई छो त हू ॿीहर जेको आहे सो पास उनखे एतिरो ख़र्च न उन्हनि वटि जो हिकिड़ो पेपर ॿ चकर ॾियनि. सो उन्हनि जे लाइ चवे थो त उन्हनि खे वटि गुंजाइश ई न हुई कंहिं सब्जेक्ट में फेल थियण जी. न्यू पैरा. To meet the expenses, both of them gave tuitions to children. पंहिंजा ख़र्चा पूरा करण जे लाइ हुननि ॿिन्ही ॿारनि खे ट्यूशन ॾियणु शुरू कई. हा, इन द नेबरहुड, पंहिंजे पाड़े में, ठीकु आहे, पाड़े में हुननि ट्यूशन ॾियणु शुरू कई. Their parents never let them know the problems they faced during all this time. उन समूरे अरसे दौरान उन्हनि जे वालदेन कहिड़ियूं तकलीफ़ूं कहिड़ा मसइलनि खे मुंहुं ॾिनो या तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, उन्हनि हिननि ॿारनि खे इहो अहसास ई न थियणु ॾिनो. In the fourth year, father and Khalid had to sell a big piece of fertile land to pay their fee. चौथे आख़िरी साल में ख़ालिद ऐं पीउ ऐं ख़ालिद खे पंहिंजी ज़मीन जो टुकड़ो बि खपाइणो पियो हो हिननि जी फ़ी ॾियण जे लाइ.
The whole family bore the hardships because they wanted their children to realize their dreams and to work for the betterment of the villagers. सॼे घर वारनि तमामु घणियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं हुयूं छाकाणि जो उहे उन्हनि चाहियो थिए त उन्हनि जा ॿारड़ा पंहिंजा ख़्वाब माणीनि ऐं ॻोठाणनि जे लाइ का चङाई करे सघनि। हाणे अचे थो इंटरव्यू माना वक़फ़ो। 12 years later, 12 सालनि खां पोइ। Uncle Noor Ali, you should not eat rice, potatoes, and sugar, Jamil advised his patient politely. जमील पंहिंजे मरीज़ खे हाणे ही माना 12 सालनि खां पोइ जमील अस्पताल ठाही आहे ॻोठ में, उन में वेठो आहे, उते चाचो नूर अली दवा वठणु आयो आहे, उन खे थो हिदायत करे। जमील चवे थो पंहिंजे मरीज़ खे, उनखे चयो त चाचा नूर अली तोखे चांवर ऐं पटाटा ऐं खंडु न खाइणु घुरिजे। ओके सन, आई विल फॉलो योर एडवाइस। ठीकु आहे पुट, आउं तुंहिंजी सलाह ते अमल कंदुसि, परहेज़ कंदुसि। Jamil held the old man's withered hand and helped him walk outside the impressive hospital building standing against the backdrop of lush green fields. पोढ़े माण्हूअ जो हथु जेको मौसमी बुख़ार जे करे कमज़ोर हो, उनखे जेको आहे सो वठी बुख़ार वारे खे उनजी मदद करे उनखे ॿाहिरि वठी आयो हिकिड़ी ख़ूबसूरत जेका अस्पताल जी हुनजी इमारत हुई, जेका हिकिड़ी वणकारीअ में बीठल हुई, जंहिंजे चौ तरफ़ या पोएं पासे वणकारी हुई। For a moment he looked up at the building that portrayed his dreams. घड़ी खन जे लाइ हुन उन ख़ूबसूरत इमारत खे ॾिठो जेका हुन जे ख़्वाबनि जो ताबीर हुई। He asked Aladdin, are there any more patients? हुन अलादीन खां पुछो, छा वधीक को मरीज़ आहिनि अञा? No, there are no more patients, replied Aladdin. अलादीन चयो, न मरीज़ न आहिनि। Okay, then call Dr. Sarah so that we can go to the neighboring villages and examine the patients here. ठीकु आहे त पोइ डॉक्टर सारा खे सॾु कर त पाण पाड़े जे हिते भर पासे जे ॻोठनि में वञूं ऐं उते जे मरीज़नि जी चकास करियूं। After visiting two nearby villages, Jamil dropped Sarah at her house where her two young children were waiting for her. पाड़े जा ॻोठ ॾिसण खां पोइ उते जेको जमील सारा खे पंहिंजे घर छॾियो जिते हुन जा ॿ नंढड़ा ॿार हुन जो इंतज़ारु करे रहिया हुआ। Jamil was very happy because Sarah had hosted a successful seminar for the village women and guided them to improve their personal and family health and hygiene. जमील उन ॻाल्हि ते ॾाढो ख़ुशि हो जो सारा ॻोठाणनि सां गॾु तमामु कामयाबु सेमिनार कयो हो। उन में ॻोठाणनि मायुनि जी रहनुमाई कई हुई, उनखे सम्झायो हुई त उहे कीअं पंहिंजे पाण खे सुधारनि ऐं पंहिंजे घर वारनि जी सिहत ऐं सफ़ाई जो ख़्यालु कनि। He then drove home in his small jeep, satisfied with the day's work. ऐं पोइ हू पंहिंजी नंढड़ी जीप में सॼे ॾींहं जे कमु करण खां पोइ इत्मिनान सां घर पहुतो। Come on, let's have lunch, said his wife with a beaming smile. हिन जी घरवारी पुरजोश मुर्क अंदे चयो त अच त ॿिनि पहरनि जी मानी खाऊं। Lunch? You mean you people have not had lunch as yet? He exclaimed. हुन हैरानीअ में चयो त ॿिनि पहरनि जी मानी यानी तव्हां हींअर ताईं तव्हां सभिनी मंझंदो नाहे कयो? No, we are waiting for you, said his parents simultaneously. हुन जे वालिदैन बि गॾिजी चयो त हा असां सभिनी तुंहिंजो पिया इंतज़ारु कयूं। Okay, then let's have lunch together. Everyone washed their hands one by one and moved towards the dining table. ठीकु आहे त पोइ अचो त गॾिजी मंझंदो था करियूं। पोइ हर कंहिं हथ धोता हिकु हिकु थी ऐं गॾिजी अची खाधे जी मेज़ ते वेठा। At night, Jamil lay on his charpai in the middle of the yard under the cool moonlit sky.
and thought about the long journey of his life and all the hardships that he, his sister Sarah, and their family had borne to fulfill their dreams. रात जो जमील पंहिंजे घर जे अङण ते पियल खट ते लेटियो चंड जी थधी हल्की रोशनीअ में ऐं उन डिघे पंहिंजी ज़िंदगीअ जे सफ़र बाबति उन जे में ईंदड़ पेश ईंदड़ तकलीफ़ुनि बाबति उन्हनि तकलीफ़ुनि बाबति जेके हुन जी भेण ऐं हुन जे घर वारनि सठियूं हुननि जे ख़्वाबनि जी पूराईअ जे लाइ उन्हनि बाबति सोचणु लॻो. He felt truly grateful and blessed. हुन वाक़ई बि ॾाढो पाण खे ख़ुशनसीब ऐं ॾाढो ख़ुशि महसूसु कयो.